बे पासे ख़बर शामिल क्यों मधेजी में जिते बिजली के शॉर्ट सर्किट सबब काठिन की मडी के बाहि लगी वही है। बाहि लगन सबब लखे रुपयन जी काठियों सड़ी रख थी वही हैं। अहम ख़बर अवां ताईं पहुँचाई पिया। मधेजी में जिते बिजली के शॉर्ट सर्किट सबब काठिन की मडी के बाहि लगी वही है। बाहि लगन सबब लखे रुपयन जो सामान सड़ी रख थी वो है। ख़बर अवां ताईं पहुँचाई पिया। मधेजी में जिते बिजली के शॉर्ट सर्किट सबब काठिन की मडी के बाहि लगी वही है। बाहि लगन सबब लखे रुपयन जो सामान सड़ी रख थी वो है। आगाह क्यों अवां खे मधेजी में जिते बिजली के शॉर्ट सर्किट सबब काठिन की मडी के बाहि लगी वही है। बाहि लगन सबब लखे रुपयन जो सामान सड़ी रख थी वो है। ख़बर अवां ताईं पहुँचाई पिया। मधेजी में जिते बिजली के शॉर्ट सर्किट सबब काठिन की मडी के बाहि लगी वही है। ख़बर अवां ताईं पहुँचाई पिया। मधेजी में जिते बिजली के शॉर्ट सर्किट सबब काठिन की मडी के बाहि लगी वही है। बाहि लगन सबब लखे रुपयन जो सामान सड़ी रख थी वो है। तफ़सील मालूम कंदासीं मधेजी में तोहिद बिरोही खां। जी तोहिद, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, मधेजी के स्टेशन रोड भरसा मशहूर काठिन के व्यापारी मेहताब शाह जी काठिन की मडी के बिजली के शॉर्ट सर्किट में बाहि लगी वही। बाहि लगन सब जो छपरन ऐं काठिन की कटाई की मशीन के बाहि वगोड़ी। बाहि लगन सब वॾे अंग में जो शहरी उते पहुची विया। शहरनि पंहिंजी मदद पाण ते जेको बाहि विसाइण जी कोशिशि कई, पर बाहि जा छोला जेके आसमान से ॻाल्हियूं कंदा रहिया। बाहि लगन सब जो कटाई मशीनियूं ऐं काठिन जा कुछ मडी जा जो छपरा आहिनि उहे बाहि में सड़ी रखी आहिनि। इन सिलसिले में जेको वापारी मेहताब साहब ॿुधाए त बिजली जे शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी वियो, पर बर वक़्तु पहुची करे बाहि विसाई आहे, जंहिंमें छपरा ऐं काठिन जूं मशीनियूं जेके सड़ी वियूं आहिनि, जंहिं सबबु लखे रुपयनि जो सामान जो नुक़सानु थियो आहे। जी ठीक है, तोहिद वरी मेहरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।